ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण ॾे। दादू ग्रैंड हेल्थ अलायंस GHA सिंध जे सिहत खाते में कम कंदड़ मुलाज़िमनि जे गॾियल इताद तरफ़ां जायज़ हक़नि जी हासिल लाइ 15 ॾींहं बि सिविल अस्पताल दादू ऐं ज़िला दादू जे हेल्थ खाते में कम कंदड़ अमले तरफ़ां ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी OPD बंदि करे फीमेल OPD आॾो टोकन हड़ताल करे ग्रैंड हेल्थ अलायंस ज़िला दादू जे अॻवाननि निसार अहमद लाशारी, मोहम्मद आचर पंवर, इम्तियाज़ अहमद चांडियो ऐं ॿियनि चयो त ॿिए मरहले जे एहतजाज खे 15 ॾींहं गुज़री विया आहिनि। सिंध गवर्नमेंट जे वज़ीरनि जा वाइदा वफ़ा न थी सघिया आहिनि। ग्रैंड हेल्थ अलायंस जे अॻवाननि सिंध हुकूमत खे चितार ॾींदे चयो त GHA जा मुतालबा चार्टर्ड ऑफ डिमांड रिस्क अलाउंस, हेल्थ प्रोफेशनल अलाउंस, सपोर्टिंग स्टाफ जी टाइम स्केल, पैरामेडिकल जो सर्विस स्ट्रक्चर, नर्सिंग स्टाफ जी प्रोमोशन समेत ॿिया मुतालबा फौरी तौर हल कया वञनि। ऐं दादू तालुके जे नए मुक़रर थियल मुख़्तियारकार ज़ुल्फ़कार अली पंवर सां दादू जे साफ़िन सखी सरदार चारण, हौबदार अली बबर, अज़ीज़ुल्लाह ख़ासकेली ॿियनि जी मुलाक़ात। मुख़्तियारकार खे तालुके दादू जी ताज़ी चार्ज वठण ते मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते मुख़्तियारकार दादू ज़ुल्फ़कार अली पंवर चयो त अॼु मुंहिंजो पहिरियों ॾींहुं आहे पंहिंजी ऑफिस में। मां दादू वासी आहियां। मुंहिंजी अवलीन फ़र्ज़ु आहे त मां पंहिंजे इलाइक़े वासियुनि जी भरपूर ख़िदमत कयां। शहरनि जा जेकी जाइज़ मसइला आहिनि उहे सभु हल कया वेंदा। मुंहिंजे ऑफिस जा हर आम शहरी लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। ऐं दादू गस्टा मैसर ज़िला दादू पारां अलामा या काज़ी लाइब्रेरी पार्क खां DEO सेकेंडरी ऑफिस दादू ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो। समय उस्ताद रैली जी सूरत में हथनि में प्ले कार्ड खणी दादू प्रेस क्लब पहुता। मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे गस्टा जे मरकज़ी अॻवान अब्दुल गनी गाॾाई, गस्टा तालुके दादू जे सदर ख़ुदा बख़्श मेमून नज़र अली गाॾाई ऐं ॿियनि उस्तादनि चयो त एजुकेशन डिपार्टमेंट सिंध पारां रोज़ उस्तादनि ते नवां तजुर्बा करे उस्तादनि खे परेशान कयो थो वञे ऐं AG सिंध पारां अदर केडर जे उस्तादनि जी पघारुनि मां कटौती ऐं टाइम स्केल ख़तमु करण वारो लेटर जारी कयो आहे। मुज़ाहिरीन आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त उस्ताद दुश्मन निकितल लेटर वापसि वरितो वञे। ऐं दादू में जूही तालुके जे UC पीर मशाइख ते वोटनि जी ॿीहर ॻणप में हारायल आज़ाद उम्मीदवारनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त बल्दियाती इलेक्शन में जूही जे UC पीर मशाइख ते पोलिंग अमले वोट बाद नतीजो ज़ाहिर कयो, जंहिंमें आज़ाद उम्मीदवार अली अकबर पंवर PP उम्मीदवार शफ़ी मोहम्मद लगारी खां खटे वियो। पर DC ऑफिस दादू में ॿीहर ॻणप दौरान राति देर सां UC मशाइख ते हारायल PP उम्मीदवार शफ़ी मोहम्मद लगारी खे 16 वोटनि सां कामयाब करार ॾींदे नतीजो पधिरो कयो वियो। जेका धांधली आहे, असां वटि पहिरियां नतीजा मौजूदु आहिनि जंहिं ते इलेक्शन अमले जी दस्तख़त पिणु थियल आहे। हीअ रुॻो धांधली करे पंहिंजे उम्मीदवारनि खे खटराए रहिया आहिनि। PP MNA रफ़ीक जमाली DC दादू सां मिली करे नतीजा तब्दील कराया आहिनि। दिया गया है कि हमारा जो शुरू का रिजल्ट है वो उसको बहाल किया, जो RO साहब ने दिया था वो हमारे पास मौजूद है। ओरिजिनली जो रिजल्ट है उसको आप तस्लीम करें, डर क्यों है। एक यूनियन काउंसिल अगर कोई इंडिपेंडेंट आदमी अपने उसमें जीता है, लोग अपनी राय दे रहे हैं, तो आप लोग क्यों ये मतलब आप बौखलाहट का शिकार क्यों हो रहे हैं। अगर 40 UC में से 2-4 UC अपोजिशन जाएगी तो ऐसी जमहूरियत चलेगी ना, ऐसे थोड़ी है, डिक्टेटरशिप थोड़ी है। तो इसी सिलसिले में मैं आप लोगों के तवज्जुह से पैगाम देना चाहूँगा अमलदारान जो हैं इलेक्शन कमीशन के और जो भी डिस्ट्रिक्ट के, तो मेहरबानी करके हमें मजबूर ना किया जाए कि हम और कोई इक़दाम